नाज़रीन, हिते अहम ख़बर शामिल कंदासीं। स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठ सिंध असेंबली जो इजलास जारी है। सिंध असेंबली में MPA निसार खोड़ो शहीद बेनज़ीर भुट्टो के भेटा पेश करण वारो ठहराव पेश कयो। सिंध असेंबली में बेनज़ीर भुट्टो के सालगिरह के मौके ते भेटा पेश करण वारो ठहराव मंजूर कयो वियो है। निसार खोड़ो जो चवण हो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जमहूरियत लाइ कुर्बानियों ॾिनियूं आहिनि। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठ सिंध असेंबली जो इजलास जारी है। सिंध असेंबली में MPA निसार खोड़ो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के भेटा पेश करण वारो ठहराव पेश कयो। सिंध असेंबली में बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह के मौके ते भेटा पेश करण वारो ठहराव मंजूर कयो वियो। निसार खोड़ो जो चवण हो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जमहूरियत लाइ कुर्बानियों ॾिनियूं आहिनि। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठ सिंध असेंबली जो इजलास थियो है। सिंध असेंबली में पीपल्स पार्टी MPA निसार अहमद खोड़ो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71वीं सालगिरह के हवाले से भेटा पेश करण वारो ठहराव पेश कयो। सिंध असेंबली में बेनज़ीर भुट्टो के सालगिरह के मौके ते भेटा पेश करण वारो ठहराव मंजूर कयो वियो। निसार खोड़ो जो चवण हो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जमहूरियत लाइ कुर्बानियों ॾिनियूं आहिनि।